तब्दीली सरकार सुबुह सवेर म़ांगائي जे मॉरल عوام मथां पेट्रोल बम केराईंदे पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतनि में होश उॾाईंदड़ इज़ाफ़ो करे छॾियो आहे। नाणे वारी वज़ारत पारां जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जे फ़ी लीटर में ₹10.49 इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंखां पोइ पेट्रोल जी क़ीमत ₹127.30 खां वधी ₹137.79 थी वियो आहे। जनत हाई स्पीड डीज़ल जे क़ीमत में ₹12.44 वाध कई वई, जंहिंखां पोइ नई क़ीमत ₹134.48 फ़ी लीटर थी वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि लाइट डीज़ल जे क़ीमत में ₹8.84 फ़ी लीटर इज़ाफ़ो कयो वियो, जंहिंखां पोइ नई क़ीमत ₹108.35, जनत गासलेट जे फ़ी लीटर में ₹10.95 वाध खां पोइ नई क़ीमत ₹110.26 थी वियो आहे। पेट्रोलियम शयुनि में वाध वारो नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ सॼे मुल्क में तेल जे क़ीमतनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतनि में होश उॾाईंदड़ वाध खां पोइ मुख़ालिफ़ धुर वफ़ाक़ी हुकूमत खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे पेट्रोल जे क़ीमतनि में वाध म़ांगائي जे मॉरल عوام मथां हिकु वॾो ज़ुल्म क़रार ॾिनो वियो आहे। जरत सुबुह सवेर पेट्रोलियम शयुनि जे वाध वारी ख़बर ॿुधण सां ई म़ांगائي जे मॉरल عوام जा हथ मथे ते अची विया आहिनि ऐं عوام पिणु वफ़ाक़ी हुकूमत खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाए रही आहे।